पास पर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता अध्याय 12। अर्जन चयो, जेको भगत सदाई हिक रस थी, तुंहिंजी साकार रूप जी उपासना कंदो आहे, या जेको तुंहिंजे अविनाशी निराकार रूप जी, उन्हनि ॿिन्ही मां केरु उत्तम आहे। श्री भॻवान चयो, जेके साकार रूप खे मन में एकाग्र चित थी श्रद्धा सां मुंहिंजी उपासना कनि था, उहे उत्तम आहिनि। पर जेके बेअंत सर्वव्यापी अकुथ ऐं नित्य अचल निराकार उपासना जी उपासना कनि था, जेके इंद्रियनि खे वस में करे प्यारनि जे भले में लॻल सभ में समान ॿुधी रखंदड़ मूंखे प्राप्त थियनि था। इन करे निराकार में चित लॻाईंदड़नि खे तकलीफ़ थी थिए, छो त देहदारियुनि खे निराकार ब्रह्म प्राप्त करणु ॾुखियो थो थिए। पर जेको सभु कर्म मूंखे अर्पण करे ध्यान योग सां मुंहिंजो चिंतन उपासना करे थो, हे पार्थ, उन्हनि मूं में चित लॻाईंदड़नि जो मां सघो थी मृत्यु रूपी संसार मां उद्धार करियां थो। तूं मूं में मन लॻाए, मूं में ॿुधी धार, त पोइ मूं में निवास कंदे उन में को बि शक नाहे। जेकॾहिं मन मूं में लॻाइण में समर्थ न आहीं, त धनन जे अभ्यास योग सां मूंखे प्राप्त करे। अभ्यास करण में समर्थ नाही त मूं लाइ कर्म करे, कर्म कंदे बि मूंखे प्राप्त थींदे विश्वास करे। जेकॾहिं ईअं करण में बि असमर्थ आहीं, पंहिंजे चित खे रोके मन खे स्थिर करे मुंहिंजे प्राप्तीअ रूपी योग जी शरण वठ। उन लाइ कर्मनि जे फल जो त्याग करे, छो त अभ्यास खां ज्ञान उत्तम आहे, ज्ञान खां कर्मनि जे फल जो त्याग उत्तम आहे। त्याग सां जल्दी शांती प्राप्त थिए थी, उन लाइ कर्मनि जो फल जो त्याग उत्तम आहे। जेको सभिनी प्राणियुनि लाइ दोष रहते मित्रता वारो दयालु आहे, ममता ऐं अहंकार खां परे दुख सुख में समान रहंदड़ पुण्यवान आहे। जेको योगी सदाई संतोषी मन इंद्रियनि खे वस में कंदड़ आहे, जंहिंजो मन बुद्धि मूं में अर्पण थियल आहे, दृढ़ निश्चय वारो सो भगत मूंखे प्यारो आहे। जंहिंखां को बि जीव रंज नथो थिए, जो ॿियनि खां पाण रंज न थींदो आहे, जो सुख हसद भव में रंज रहता है, सो भगत मूंखे प्यारो आहे। जेको इच्छा रहते पवित्र भण उदासीन आहे, पक्षपात खां सवाइ दुखनि खां आजो आहे, उहो सभिनी शुरूआतियुनि जो त्यागी, लोक के ऐं वेद के कर्मनि जे अभिमान जो त्याग कंदड़ आहे। अहिड़ो जो भगत आहे सभ खां न्यारो आहे, उहो ई भगत मूंखे बिल्कुलु प्यारो आहे। जेको न ख़ुशि थिए थो, न द्वेष करे थो, न कामना करे थो, शुभ शुभ जो त्यागी आहे, जो सभिनी कर्मनि जे फल जो त्याग कंदड़ आहे, उहो भगत मूंखे प्यारो आहे। जेको मित्र ऐं वेरीअ में, मान ऐं अपमान में, सर्दी गर्मीअ में, सुख दुख में मोह रहते आहे, जंहिं लाइ निंदा उस्तति बराबरि आहिनि, जो मुनी मननशील हर तरह संतोषी आहे। घर रहण जी जाइ जी जंहिंखे परवाह न आहे, उहो स्तर चित वारो मनुष्य मूंखे प्यारो आहे।
ॿिया बि जेके श्रद्धावान श्रद्धालु भगत मूंखे पंहिंजो आधार सम्झी श्रद्धा रखनि था, मथे चयल अमृत रूपी धर्म रूप वचननि ते हलनि था, उहे भगत मूंखे प्यारा आहिनि। ओम तत्सत। भक्ति योग नाले 12हों अध्याय पूरो थियो।